डैड मूं ॿुधो आहे त तूं मुंहिंजे दोस्त फराज़ खे मुंहिंजे बारे में भड़काईंदो थो वधी। मुंहिंजो छा वञे ऐं मुंहिंजो कहिड़ो कमु आहे तव्हां ॿिन्ही खे विड़ाइण में। हा बाक़ी असांजी दोस्ती आहे। ना शायदि न, अगरि मुंहिंजे तोखे फराज़ सां घुमंदे ॾिठो त को ख़ैर न हूंदई। हाणे तो हलण थी कर, पर हा ॿुध, फराज़ खे ख़बर न पए त मूं तोखे रोकियो आहे। ठीकु आहे अमजद, मां त हाणे हलां थो, पर कोई कंहिंजे चवण ते पंहिंजी दोस्ती कोन छॾी। इहा बात जी ॻाल्हि आहे, पोइ ॾिसी रहंदासीं। फ़िलहाल मूंखे पाण ते हथु खणण त मजबूर न कर। मां ठाण वारो न आहियां अमजद, तू मूंखे हल्को समझी रहियो आहे। न, मूंखे ख़बर आहे त तूं अनमोल आहीं ऐं अनमोल रहंदे। तोखे इहा ख़बर हुजणु खपे, अनमोल शइ खे पाइण जी हर कंहिंखे औकात न हूंदी। मां पंहिंजी औकात ॼाणींदो आहियां ऐं उन जी हद बि, मगर तूं मुंहिंजे जनून खां वाक़ुफ़ न आहीं। मूंखे एॾी वॾी महिनत न लॻी तोखे ॼाणण लाइ। पत्थर जो इंसान आहीं तूं, दिल पत्थर जो, अखियूं पत्थर जो, मुंह खां जेको ॻाल्हाई हर ॻाल्हि पत्थर जी। तोखे ॿिया बि तरीक़ा आहिनि प्यार करण जा, दुनिया में केतिरा ई। तोखे तुंहिंजे हाल ते छॾे वेंदुसि बेवफा। क़दुरु छा हूंदो आहे उहो तोखे ज़मानो सेखारे छॾींदो, ज़मानो। छा ॻाल्हि आहे? अमजद जी फोन ही चवे पियो त ॿाहिरि आहे। हल हलो, छा थो चए? छॾेसि बसि बेकार। हेलो दोस्त, अस्सलाम वालेकुम। ख़ैर तो ख़ुशि किले ॻाल्हाए बस खे छॾिजो, मां पाण खे मारणु चाहियां थो। फेसबुक ते लाइव हलाई वेठो आहियां, पर मूंखे ज़रूरत नथी थिए पाण खे मारण जी। पर छा कयां, बाबू मुंहिंजो मगरूर थी वियो, मूंखे लिफ्ट बि कोन कराई। मां हुनजे ॻोठ अची चुको आहियां, मां हुनखे फ़ोन बि कई आहे, उन चयो मां कोन ईंदुसि। ठीकु आहे दोस्त, पंहिंजे पाण खे मारण जी ज़रूरत नथी थिए, पर मोकिलणी कोन्हे। अल्लाह हाफ़िज़। ही भाऊ केरु आहे? तव्हां सुञाणींदा आहियो हिनखे? तोखे तुंहिंजे हाल ते छॾे वेंदुसि बेवफा। क़दुरु छा हूंदो आहे उहो तोखे ज़मानो सेखारे छॾींदो, ज़मानो।